स्टेट मुझा काबिल एहतराम वफ़ेदार साहबान कमेटी मेंबर्स पंडाल में बैठल मुझा और साथियों अस्सलाम वालेकुम या अली मदद और साथियों जज्बात हूंदा आहिनि जज्बात ॿुधा अब्दुर्रहमान जा माशाल्लाह सुठी ॻाल्हि कई हो न अॼु अवेस साहब ॿुधासीं आउं हिन जी वज़ाहत इहा कंदो आहियां त हिन जी वज़ाहत तव्हांखे ॾींदुसि मां पर तव्हांखे मुबारक हुजे त तव्हांजा 14 मुतालबात तस्लीम थिया आहिनि 14 मुतालबात तस्लीम न थिया आहिनि पर 14 मुतालबनि जा नोटिफिकेशन्स रजिस्ट्रार साहब जी सही सां ऐं खणी हिते आयो आहे जेके तव्हां पढ़ियल लिखियल ते वेठा आहियो ऐं वञा पढ़ी सघंदव हीअ सभु उहे नोटिफिकेशन्स आहिनि जेके असांखे मिलिया आहिनि हीअ नोटिफिकेशन्स आहिनि हिकिड़ो हीअ 2 हीअ 3 हीअ 4 हीअ 5 हीअ 6 हीअ 7 हीअ 8 ये 8 नोटिफिकेशन तव्हांजी ताक़त सां तव्हांखे मिलिया या तव्हांजी सत इहा नोटिफिकेशन्स इन जा इहे आहिनि त सभ खां पहिरीं त तव्हांजी जेका मुंहिंजे दोस्तनि में जेका बेचैनी हुई उहा बेचैनी आई त यार असां एबसेंट थी वियासीं हलिया वज़ाह सां ॿुधो कल्ह जेको मां राउंड ॾिनो मां तव्हां सभिनी दोस्तनि खे वाज़े चवंदो आयुसि पे सभिनी मूंसां ॻाल्हि कई घणे भाङे सिविल वारनि दोस्तनि ॻाल्हि कई वेठा आहिनि सिविल वारा बि मैथामेटिक वारनि ॻाल्हि कई वेठा आहिनि मैथामेटिक वारा बि वेठा आहिनि ए सेक्टर वारा दोस्त मां एनर्जी वारनि ॾे कोन वियो हुउसि एनर्जी वारनि मां ॿियो ई कोन हुउसि बाक़ी काफ़ी दोस्तनि मां मूंखां घणनि इहो सुवालु कंदा दादा असांजे एब्सेंस जो छा थींदो मां तव्हांखे बार स्पीच में चई चुको हुउसि दादा एब्सेंस तव्हांजे मथां का काती कान्हे का एब्सेंस तॾहिं लॻंदी जॾहिं हुन टीचरनि ते एब्सेंट लॻे जेके 15 ॾींहंनि खां वठी लाड़काणे में वेठा आहिनि एहतिजाज कयो उहे क्लास कोन था वठनि असीं कमु कोन था कयूं वॾो वॾो क्लास न वठणु आहे कमु न करणु जेकॾहिं मुंहिंजे हिकिड़े मुलाज़िम जी पघार कटी आहे त डायरेक्ट फिनांस खे माने कुर्सी ते वेहणु कोन्हे तव्हांजी ताक़त जी डायरेक्ट फिनांस खे पघार आहे तव्हां निंदड़ कान आहियो तव्हां धड़क आहियो तव्हांजी एसोसिएशन क़ाइम ऐं दाइम आहे जेके अॼु तव्हां साबित करे ॾेखारियो हिन एहतिजाज में हिन रैलियुनि जी सूरत में हिन धरणनि जी सूरत में तव्हां साबित कयो त तव्हां पंहिंजी ताक़त पाण आहियो पंहिंजी ताक़त कुवत तव्हां पाण आहियो तव्हां वठी सघनि ॼाणो था उहिदेदार महज़ 8 मुलाज़िम आहिनि उहे उहिदेदार तव्हां चूंडियो था उन्हनि उहिदेदारनि खे ताक़त तव्हांजी आहे तव्हां जॾहिं यूनिटी क़ाइमु करे हिक ॿिए सां गॾु थी ऐं बार इहा तकलीफ़ में चवां पियो जेसि ताईं तव्हांजी यूनिटी क़ाइमु आहे तव्हांखे केरु लोड़े बि नथो सघे हिते असांखे वेड़ा एहसास कई पई वई जेका वाइस चांसलर साहिब जेके बि हूंदा आहिनि उहा कोशिशि कंदा आहिनि त मुलाज़िम पाण में ॿ धड़ा हुजनि त जीअं असां विचो रस्तो कढी हिननि मुलाज़िम जा हक़ बि मारियूं हिननि जा हक़ कुचलियूं बि अॼु ही उहे शयूं 14 जेके तव्हांजे लाइ नयूं न आहिनि ही उहे शयूं जेके असां तव्हांखे बार ॿुधायूं पिया ही उहे पॉलिसियूं जेके असां 14 सालनि में एडॉप्ट करायूं जेके हिन वाइस चांसलर बंदि करे छॾियूं DPC असांजो राइट आहे असांजो टेक्निकल DPC असांजो राइट आहे असांजो टेक्निकल जेको प्रमोशन हो 15 खां 16 में इहो तव्हांखे चङी तरह ख़बर हूंदी त इहो असां 8 महीना पहिरीं ॾियण जो ऐलान कयो जेके माण्हू हिते गवाह वेठा आहिनि पीर बशकीर खणी वियो असांजो सदर जेको एक्स हुयो उहो 8 महीना पहिरीं सोरो कई असांजो डॉक्टर गुलाम लाड़को ड्राइवर उनखे 8 महीना पहिरीं सोरो मिलियो हींअर हिनखे सोरो रिटायरमेंट न पिया ॾियनि छो बाबा हिन कहिड़ो ॾोह कयो आहे ॾोह सरपंच इहो कयो आहे त हीअ एसोसिएशन खे ख़तमु करणु पिया चाहिनि हीअ चाहिनि पिया त हीअ एसोसिएशन जेके पॉलिसियूं ठहियल हुयूं जिन सां मुलाज़िमनि खे अनेक फ़ाइदा पिया पवनि हिननि मुलाज़िमनि खे इहे फ़ाइदा न ॾियो हिननि मुलाज़िमनि खे कुचलियो हेठि विहारियो ऐं झुकायो झुकिया अॼु हू आहिनि ताक़त अॼु तव्हां आहियो तव्हांखे कोन ॿुधाईंदुसि त मां ही टेक्निकल जो सोरो हुननि खां वठी आयो आहे इहो असांजो हक़ हुननि वटि गज़ब थियल हो जेको खोलाए आया आहियूं पर कुझु ॻाल्हियूं इंसान जे अंदरि समझदारीअ सां कुवत सां कुझु ॿुधायूं बि वेंदियूं कुझु सम्झियूं बि वेंदियूं रिटायरमेंट कोटा ऐं सदाई इहा ॻाल्हि थो कयां हिन वक़्तु बि इहा ॻाल्हि थो कयां असांजूं शयूं बंदि कयूं पियूं वञनि
बंदि तॾहिं बि कयूं वञनि जॾहिं असां पाण में ॿधी एके सां कोन हुआसीं। इन जे करे असांजूं पॉलिसियूं बंदि पे कई वियूं, असांजूं रिटायरमेंट कोटाऊं कोन पिया मिलियूं, असांखे टूर बि कोन पिया मिलिया, असांखे का शइ न पई मिली। अॼु उहे सभु शयूं तव्हांखे नोटिफिकेशन जी सूरत में तव्हांजे हथनि में आहिनि। रिटायरमेंट कोटा उन ते सिंडिकेट मां रेगुलेशन पास थियल आहिनि, हिनखे ताक़त ई कोन्हे असां हिन ॾे। अॼु हुन सां उहे ॻाल्हियूं थियल आहिनि असांजूं जेका सीनियरिटी लिस्ट तव्हांजी मुलाज़िमनि जी सॼी ठहे थी पई। उन सीनियरिटी मुलाज़िमनि में उहा बि शइ वाज़े थींदी त जिन जा औलाद लॻल आहिनि, कंहिंजा कीअं लॻल आहिनि, कंहिंजा कहिड़े तहत लॻल आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां घणनि खे आर्डर वठी बि न आहिनि। हिन 14 सालनि में पीर बशीर जी क़यादत में, ज़ुल्फ़िकार जी क़यादत में तव्हां सभिनी घणनि मुलाज़िमनि खे आर्डर मिलिया बि आहिनि, रिटायरमेंट आया। हीअ कोटा 2016 में एडॉप्ट थी आहे, उनखे अॻे कान आई, पर उनखे अॻे ई आर्डर ॾींदा हुआसीं। पर उहे कॾहिं कंहिंखे यादि आहिनि त कॾहिं कंहिंखे मिलियो, केरु हितां सची कंदो त मुंहिंजे औलाद खे हीउ आर्डर मिलियो, इहो मुंहिंजे रिटायरमेंट कोटा तहत मिलियो या कंहिं ॿी तहत मिलियो। उन जे करे असां सीनियरिटी लिस्टूं ठारायूं जंहिंमें वाज़े तौर ते ख़बर पवे त आया जंहिंजो जेको मुलाज़िम जो औलाद हिते लॻो आहे, जंहिंजो न आहे लॻल त उनखे हक़ु ॾिजे, न की उनखे ॾिजे जंहिंजो हिकिड़ो पुटु लॻल हुजे, वरी ॿियो बि असां उनखे ॾेई विझूं त इहो लानताणो एसोसिएशन ते ईंदो, कंहिं ॿिए ते कोन ईंदो। इन जे करे असां हींअर जेके बि क़दम खणूं पिया तव्हांजे हक़ जे लाइ, तव्हांजी बहितरी जे लाइ पिया खणूं। उन में तव्हांजो साथ ऐं तव्हांजो यकीन हुअणु खपे। इहे यकीन जेसि ताईं तव्हांजो टुटंदो त असां बि टुटंदासीं। तव्हांजो यकीन काइमु आहे त असां बि तव्हां सां गॾु बीठा आहियूं, तव्हांजी ताक़त वांगुरु। हिन वक़्तु जेके शयूं असांखे मिलियूं आहिनि, जेके मिलणियूं हुयूं असांखे, उहे शयूं हुयूं असांजी लाइट जो वॾो मसइलो हुयो जेको कॉलोनीअ में, जंहिंजे लाइ हुननि मीटिंग तश्कील ॾिनी आहे। त उन मीटिंग जे तहत इनशाला असां तव्हांखे लाइट जा बिल इनशाला घटाए ॾींदासीं। इहे असांजा नवां मसइला आहिनि, असांजा हीअ नवां मसइला आहिनि जेके असांखे मिलिया आहिनि। हीअ उहे मसइला आहिनि जेके असांजा बंदि पियल पॉलिसियूं हुयूं, जेके अॼु असांखे वापसि खोलायूं। असां जनरल पार्टी में बार बार चवंदा हुआसीं त बाबा ख़ुदारा हीअं ताईं होश कयो, पाण में विढ़ो न, पाण में एको कयो, पाण में ॿधी कयो। ईअं न थिए जो हीउ वाइस चांसलर तव्हांजूं सभु उहे मरातूं बंदि करे वञे। छा असां पोइ तॾहिं न कंदासीं जॾहिं असांजूं सभु पॉलिसियूं बंदि थी वेंदियूं ऐं उहे खोलाइण जे लाइ वरी असां हिकिड़ो दड़ो हणंदासीं? न, अगरि जे असां ईअं पहिरियां एके ॿधी में हुजूं हा त शायदि असांखे इहो ॾींहुं ॾिसणो कोन पियो आहे। पर जस लड़नि उहे मुंहिंजा कमेटी जा दोस्त, जस लड़नि लतीफ़ ग्रुप जा दोस्त जेके असां सां भाङे भाईवार थिया, असांजा भाइर थी, तव्हां भाइरनि जी सफ़ुनि में वेठा, तव्हां सां गॾु निकिता, पहिरें उगाड़े नथे उगाड़े तव्हां सां गॾु आया ऐं तव्हांजे हक़नि जे लाइ उन्हनि मां आवाज़ बुलंद कयो। सभिनि जो हिसो आहे हिन शइ में। हीअ एसोसिएशन सभिनि जे लाइ आहे, कंहिं हिकु इंडिविजुअल माण्हू जे लाइ न आहे। बाक़ी ऐं उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइनि जीअं हमीद कोकर असांजा दोस्त वेठा, अहिड़ा खोड़ सारा दोस्त आहिनि जिन सां नाइंसाफ़ियूं थियल आहिनि। उन्हनि सां एतिरियूं नाइंसाफ़ियूं थियल आहिनि, किन खे 7 साल थी विया आहिनि, किन खे 8 साल थी विया आहिनि, उहे हिकिड़े ई ग्रेड में वेठा आहिनि, प्रोमोट नथा कनि। छो हिन जो अख़बार थो वञे? उन्हनि जे लाइ असां इनामली कमेटी ठाराई आहे, जंहिंमें उहे दोस्त ईंदा जेके सदाईं हिकिड़े ई ग्रेड में वेठा आहिनि, अप न थिया आहिनि। छो? जॾहिं उन्हनि जी पोस्टूं बि आहिनि, जॾहिं उन जा तालीमी बि पूरी आहे, क्वालिफिकेशन बि पूरी आहे, सर्टिफिकेट बि पूरा आहिनि, पर पोइ बि उहे 7 ग्रेड में वेठा आहिनि, के 9 ग्रेड में वेठा आहिनि, के 11 ग्रेड में वेठा आहिनि। उन्हनि खे इनशाला इन इनामली कमेटी तहत